नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हां सजण जी खिदमत में पेश थियो आहियां। यकीनन असांजी मालूमात तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। त प्यारा दोस्तों, उहा कहिड़ी मालूमात आहे सो हीअ आहे त हर हिकु इंसान जा टे दोस्त हूंदा आहिनि। हाँ दोस्तों, हर एक इंसान जा टे दोस्त हूंदा आहिनि। सो अॼु असां इहो मालूम कंदासीं त उहे टे दोस्त कहिड़ा आहिनि ऐं उहे केतिरो वफ़ादार आहिनि ऐं उन्हनि जो असांखे केतिरे क़दुरु साथ निभाइणु खपे ऐं असां उन्हनि सां केतिरे क़दुरु वफ़ादारी करियूं ऐं हू असां सां केतिरे क़दुरु वफ़ादारी कंदा। सो दोस्तों, हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हर इंसान जा टे दोस्त हूंदा आहिनि। उहे टे दोस्त हर इंसान जा हूंदा आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, पहिरें नंबर ते हिकु दोस्त जेको पहिरें नंबर वारो उनखे चवंदो आहे त जेको तो ख़र्च कयो उहो तुंहिंजो आहे, बाक़ी जेको तो रोके रखियो उहो तुंहिंजो न आहे। ई पहिरें नंबर ते जेको दोस्त हूंदो आहे, इहो दोस्त हूंदो आहे माल। ऐं ॿिए नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ॿियो दोस्त जेको अव्हांखे चवंदो आहे त आऊं तोसां गॾु आहियां, जॾहिं तूं बादशाह जे दरवाज़े ते पहुचंदे पोइ आऊं तोखे छॾे करे वापसि हलियो वेंदुसि। त दोस्तों, हीउ ॿिए नंबर वारो दोस्त हुनजो घर वारा हूंदा आहिनि। ऐं टे नंबर ते दोस्त कहिड़ो आहे, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, टे नंबर ते जेको दोस्त आहे उनखे चवंदो आहे त तूं जेॾां बि अचु वञु, आऊं तोसां हर हाल में हर जॻह ते गॾु आहियां। सो टे नंबर वारो दोस्त हुनजो जेके आहिनि सो आमाल आहिनि। त दोस्तों, असां तव्हां सोचूं ऐं गौर फ़िक्र कयूं त इन्हनि टिनी दोस्तनि मां असां सां वफ़ादार कहिड़ो दोस्त आहे। त दोस्तों, वफ़ादार दोस्त उहो आहे जेको टे नंबर वारो दोस्त आहे, आमाल। पोइ चाहे असां सुठा अमल करियूं या ख़राबु कयूं, बद अमल करियूं या बुरा अमल कयूं या चङा अमल कयूं, लेकिन इहो अमलनि वारो सिलसिलो असां सां गॾु क़बर में बि वेंदो। त जेके असां अमल हिते दुनिया में कया, सुठा हुजनि या ख़राबु हुजनि, लेकिन असां सां गॾु ज़रूरु हलंदा। त दोस्तों, असां हिते पंहिंजी आख़िरत खे बहितर बनाइण जे लाइ असां सुठा अमल कयूं, चङा कम कयूं जेके असांखे कमु अचनि। माल दौलत मिल्कियत इहा हिते रहिजी थी वञे, इहा वफ़ादार न आहे। जेको तूं अलाह जे राह में ख़र्चु कंदे, जेके तूं अलाह जे राह में ग़रीबनि मिस्कीन खे ॾिना ऐं जेके बि तो चङे कमनि में ख़र्चु कया, उहे तुंहिंजा आहिनि, तोखे आख़िरत में ज़रूरु मिलंदा। त अलाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी इंशाअल्लाह नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।